ब्रेकिंग न्यूज़ अमाज़ा शेयर कंदालो हैदराबाद का हैदराबाद जी भिटाई नगर पुलिस बिलाल काका कतुल केस में गिरफ्तार चइनी जवाबदारन के अदालत में पेश कर छो। सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट नंबर 4 की अदालत मुख्य जवाबदार शाह सवार पठान जो रिमांड मुकम्मल थियण बैदि खेसि सेंट्रल जेल मोकलण जो हुकुम ॾिनो। टिन जवाबदारन के ॿीहर जिस्मानी रिमांड ते 2 ॾींहनि लाइ पुलिस हवाले कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदालो। भिटाई नगर पुलिस गिरफ्तार थियल मुख्य जवाबदार शाह सवार पठान संदस भाउ अफज़ल खान पठान पुट अहमद यार ऐं मोहम्मद गुल पठान के अदालत में पेश कियो वियो आहे। ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदालो। या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालो। हिकु भेरो ॿीहर हैदराबाद का या खबर अवां सां शेयर करे आहियूं। हैदराबाद जी भिटाई नगर पुलिस बिलाल काका कतुल केस में गिरफ्तार चइनी जवाबदारन के अदालत में पेश कर छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी हैदराबाद जो रिपोर्टर शबीर अबड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे। शबीर आगाह कजो छा तफ़सील आहिनि इन हवाले सां। जी बिल्कुल, हैदराबाद में भिटाई नगर पुलिस बिलाल काका कतल केस में गिरफ्तार चइनी जवाबदारन के अदालत में पेश करे छॾियो आहे। सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट नंबर 4 की अदालत मुख्य जवाबदार शाह सवार पठान जो रिमांड मुकम्मल थियण बाद खेसि सेंट्रल जेल मोकलण जो हुकुम ॾिनो आहे, जेको आहे त 3 जवाबदारनि खे ॿीहर जिस्मानी रिमांड ते 2 ॾींहनि लाइ पुलिस हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। भिटाई नगर पुलिस गिरफ्तार थियल मुख्य जवाबदार शाह सवार पठान संदसि भाउ अफज़ल खान पठान पुट अहमद यार पठान ऐं मोहम्मद गुल पठान खे अदालत में पेश कयो। जांच ऑफिसर अदालत खे आगाही कई त हिकु जवाबदार जो रिमांड पूरो थी वियो आहे, तॾहिं त बाक़ी 3 जवाबदारनि खां आॾी पुछा वारो सिलसिलो जारी आहे। उन लाइ संदन रिमांड मंज़ूर कयो वञे। अदालत पुलिस जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे 3 जवाबदारनि जो 2 ॾींहनि लाइ रिमांड मंज़ूर कयो, जॾहिं त हिकु जवाबदार खे जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी वॾी महिरबानी शबीर आगाह करण लाइ।